अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तानीसी SDN न्यूज़ खबर शामिल कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगवान ऐवान में अपोजिशन अगवान यूसुफ रज़ा गिलानी सेनेट चेयरमैन जी चूंड बाबत हाई कोर्ट के फैसले खिलाफ इंट्रा कोर्ट अपील दाखिल करे छॾी आहे। अपील यूसुफ रज़ा गिलानी के वकील इस्लामाबाद हाई कोर्ट में दाखिल कई। मतन में शामिल आहे त हाई कोर्ट के सिंगल बेंच ॿुधणी दौरान हकीकतन जो जाइज़ो नाहे वरितो। मतन में शामिल आहे त पाकिस्तान जो आइन गैर कानूनियत के हवाले से वाज़े आहे। गैर कानूनी अमल की तशरी अदालतूं करे सघनि थियूं। अदालत जो कम आहे त गैर कानूनियत ते नईं अलबदल फराहम करे। अहिड़नि केसनि में अदालत के वोटरनि जी नीयत के ॾिसणो पवंदो आहे। अपील में इत्ता कई वई आहे त इंट्रा कोर्ट अपील मंज़ूर ऐं सिंगल बेंच जो फ़ैसिलो रद्द कयो वञे। यादि रहे त 24 मार्च ते यूसुफ रज़ा गिलानी जी दरख़्वास्त लाइ हाई कोर्ट मां रद्द कई वई हुई।